दोस्तों बरसाती सिस्टम जी पहिरीं मालूमात ॾेई चुको आहियां त फ़िलहाल हिकु हफ़्ते ताईं के बि ख़ासि इम्कान सिंध ऐं बलोचिस्तान में न आहिनि। बहरहाल लोकल एक्टिविटी मतिलबु त बलोचिस्तान जे ज़िला खुशदार, लसबेला, उन खां पोइ ॿिनि इलाइक़नि में हिकिड़ी जेका पटी आहे उते जेको हवाउनि जो कम्युनिकेशन आहे उनजे करे कुझु ककर ठही सघंदा, किथे किथे गजगोड़ जा ककर ठही सघंदा। उहे अगरि गजगोड़ जा ककर कुझु सिंध जे इलाइक़नि में मतिलबु दाख़िल थी सघंदा, जीअं दादू आहे, कंबर शहदाद कोट आहे, जेकबाबाद आहे, इन्हनि जे बॉर्डर वारे इलाइक़नि में सिंध बलोचिस्तान जेको बॉर्डर आहे उते बाक़ी को अहिड़ो ख़ासि सिस्टम न आहे जंहिं मां पूरी सिंध में बरसातूं वसी सघनि। ॾखण जो सिर्फ़ु अगरि ॻाल्हि कयो त ॾखण सिंध ऐं विचोली सिंध ताईं महदूद हूंदियूं ऐं हवा अगरि केॾी तेज़ हली त पोइ थी सघे त उत्तर सिंध जे कुझु इलाइक़नि में उहो बि अगरि ॻाल्हि कयो त डार्बला घटि जेका आहे पहुची सघे थी। बाक़ी ख़ासि जेका आहे ॾखण जी हवा उत्तर सिंध में नज़र न पई अचे। ऐं पहिरीं बि चई चुको आहियां मौसम जेको आहे ज़बरदस्त हूंदो सिर्फ़ु ॾखण सिंध में। उते सामूंडी ककर बि हूंदा, सामूंडी ककर उन मां कुझु इलाइक़नि में बूंदाबांदी या हल्की बरसाति जेका थिए थी उहा बि थी सघे थी कराची ऐं साहिली पट्टी जे कुझु इलाइक़नि में। बाक़ी इलाइक़नि में आउं नाला मैंशन कया आहिनि पोइ वीडियो में त ॾखण सिंध जे काफ़ी इलाइक़नि में मौसम जेको आहे ज़बरदस्त हूंदो। ॾखण जी हवा ऐं सामूंडी ककरनि मां ज़बरदस्त मौसम हूंदो। उन खां पोइ विचोली सिंध में बि ॾखण जी हवाऊं जेके आहिनि जारी रहंदियूं। फ़िलहालु हिकु हफ़्ते ताईं सिंध, राजस्थान, गुजरात ऐं बलोचिस्तान में को बि अहिड़ो ख़ासि सिस्टम नज़र न पियो अचे। ॾखण पंजाब जे कुझु इलाइक़नि में ककर ठहंदा, उन ककरनि मां अगरि कुझु ककर स्ट्रोक थी विया त उमेदु आहे त ज़िला जेकबाबाद, कशमोर, मीरपुर माथेलो इन्हनि इलाइक़नि में घोटकी में मतिलबु कुझु ककर दाख़िल थी सघंदा। बाक़ी को अहिड़ो ख़ासि सिस्टम उते न आहे। इहे जेको आहे सपोर्ट मिलंदी मग़रबी सिस्टम ऐं मॉनसून जी हवाउनि जे करे ककर जेके आहिनि ठही सघंदा ऐं ठहनि पिया। बाक़ी को अहिड़ो सिस्टम न आहे जो माना वॾियूं बरसातूं वसी सघनि। उहे ककर बि कुझु कमज़ोर दाख़िल थींदा उत्तर सिंध या ओलह सिंध जे कुझु इलाइक़नि में। बाक़ी ज़िला खैरपुर, लाड़काना, सखर इन्हनि इलाइक़नि में के बि ख़ासि इम्कान न आहिनि। नवाबशाह, सांगड़ में उते जेके आहिनि हवाऊं नॉर्मल मूजिबि हली सघनि थियूं ॾखण जूं। ऐं मौसम जी हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी आहे त इंडियन ओशन, मूं यादि हूंदो तव्हांखे जनवरी, फरवरी, मार्च में जॾहिं बि एल नीनो जो ज़िक्र कयो उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी शइ जो ज़िक्र कयो, उहो इंडियन ओशन डायोपोल। त इंडियन ओशन डायोपोल पॉज़िटिव तरफ़ वञे पियो। उहो हिकु सुठो इशारो आहे त मॉनसून जी वापसी थी सघे थी ऐं मॉनसून जा हिकु ॿ सिस्टम सिंध खे थर पारकर अछो थर पारकर वारनि खे सुठी बरसाति मिली सघे थी। मतिलबु त जेके अचण वारा ॾींहं आहिनि, छो त इंडियो तरफ़ अञा बि हिन स्क्रीन शॉट में ॾिसो था त पॉज़िटिव तरफ़ वञे पियो, नेगेटिव तरफ़ न पियो वञे। त अञा बि हीउ जेको हिकु बहितरीनु इशारो आहे साइंसी हिसाब मुताबिक़ अंदाज़ो लॻाए सघिजे थो त निमीअरो हवाऊं जेके आहिनि अरबी समुंड मां अची सघनि थियूं ऐं हिते जेको बि अगरि कमज़ोर सर्कुलेशन ठही उहा बि स्ट्रॉन्ग थी सघे थी या कमज़ोर सिस्टम राजस्थान, गुजरात में स्ट्रॉन्ग थी सघे थो, उनखे ताक़त मिली सघे थी अरबी समुंड मां। त उमेदु भली आहे त अञा बि साइंसी फैक्टर जेके आहिनि कुझु हक़ में अचनि पिया। सेप्टेंबर जे पहिरीं ॿिए हफ़्ते में उमेदु आहे त थी सघे त राजस्थान, गुजरात में हिकु ॿ सिस्टम जेके पहुचण में कामयाबु थी वञनि, जंहिं सबबु थर पारकर, अछो थर ऐं सिंध जे बाक़ी इलाइक़नि में बरसातूं मिली सघनि। बहरहाल उमेदु ई आहे ऐं उमेद ते दुनिया हले पई। वधीक तव्हां दुआ करे छॾियो ऐं मुंहिंजी बि दुआ आहे त अलाह साईं सिंध जे मथां रहमत जूं बरसातूं वसाए। त ईंदड़ जेको हिकु हफ़्तो आहे एसि ताईं सिंध में के ख़ासि इम्कान न आहिनि। पंहिंजो कमुकारु जारी रखो। महिरबानी करो।